अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि सलातुन व सलामन अलैका या सय्यिदी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह, अज जी मुबारक रात 15 शाबानुल मुअज़्ज़म जेका अल्लाह ताला जी रहमतुन भरी रात आहे। अल्लाह ताला जो ख़ासि इनाम पंहिंजनि ॿाननि ते हिन राति जे पहर में थींदो आहे। हूअं त सभई रातियूं सभई ॾींहं उन ख़ालिक ऐं मालिक जा ख़ल्क़ियल आहिनि ऐं हर राति अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजनि ॿाननि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए थो। अल्लाह ताला ॾींहं में पंहिंजनि ॿाननि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए थो, पर हिन राति में अल्लाह ताला ख़ुसूसियत सां ख़ासि तौर ते पंहिंजनि ॿाननि जी तरफ़ उन जी रहमत मुतवजे थिए थी ऐं पंहिंजनि ॿाननि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो सामान पैदा फ़रमाए थो। शबे बरात निस्फ़ शाबानुल मुअज़्ज़म जी त फ़ज़ीलत पंहिंजी जॻह ते आहे, पर ही पूरो महीनो शाबानुल मुअज़्ज़म अज़मत ऐं फ़ज़ीलत वारो महीनो आहे। असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो इहो मामूल रहियो। मुख़्तलिफ़ रिवायात में इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ानुल मुबारक खां पोइ सभ खां वधीक रोज़ा जंहिं महीने में रखणु फ़रमाईंदा हुआ उहो शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो आहे ऐं ऐसी ताईं रोज़ा रखंदा चंद ॾिहाड़ा छॾे शुरू जा जो इत्तिसाल रोज़नि जो मिलाप रमज़ानुल मुबारक जे रोज़नि सां थी वेंदो हुयो। इन तसलसुल बाक़ाइदगी सां तरतीब सां माहे सियाम जो पूरो महीनो ऐं शाबानुल मुअज़्ज़म जो अक्सर महीनो सिर्फ़ु शुरू जा चंद ॾिहाड़ा छॾे करे साईं जन पूरो महीनो रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखंदा हुआ। इन मामूल मां असांखे इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ानुल मुबारक रमज़ान करीम जी इब्तिदा खां पहिरीं जेको महीनो मौजूदु आहे उन महीने खां पहिरीं उन जी तयारी जो इंतज़ाम फ़रमाईंदा हुया ऐं उन जो इस्तक़बाल बि फ़रमाईंदा हुया। ऐं इस्तक़बाल सिर्फ़ ज़ुबानी ऐं कलामी न बल्कि अमली तौर ते इस्तक़बाल फ़रमाईंदा हुआ। रोज़नि में वाधारो फ़रमाईंदा हुआ, क़याम में वाधारो फ़रमाईंदा हुआ, तिलावत क़ुरान मजीद में वाधारो फ़रमाईंदा हुआ ऐं साईं जन जे इन ई अमल खे मद्देनज़र रखंदे केतिरा ई ताबिईन ऐं ताबिईन मुहद्दिसीन किराम पूरो साल पंहिंजो कारोबार कंदा हुआ, पंहिंजो कमकार कंदा हुआ, लेकिन शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो जीअं शुरू थींदो हो दुकान खे तालो लॻाए छॾींदा हुआ ऐं क़ुरान मजीद जी तिलावत ऐं क़िराअत में मशग़ूल थी वेंदा हुया। त ही शाबानुल मुअज़्ज़म जो पूरो महीनो असांखे माहे सियाम रमज़ान करीम जी इस्तक़बाल ऐं उन जी इबादत जी तरफ़ मुतवज्जिह करे थो ऐं ख़ासि तौर ते निस्फ़ शाबानुल मुअज़्ज़म हज़रत इकरमा रज़ी अल्लाह ताला अन्हो जेका फ़क़ीर खां पहिरीं क़ारी साहब तिलावत करण फ़रमाई सूरत दुखान जी फ़ीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीमिन, इन में हर नेक कम तक़सीम कयो वेंदो आहे। हज़रत इकरमा रज़ी अल्लाह ताला अन्हो मां हिन मां मुराद निस्फ़ शाबानुल मुअज़्ज़म यानी शब बरात वरिती आहे। ऐं बाज़ मुहद्दिसीन फ़रमाइनि था त इन ख़ैर जे कमनि जी जेका तरतीब ऐं उन्हनि जे सुपुर्द जेके कम थींदा पूरे साल में जेके थियण वारा आहिनि उन्हनि जी इब्तिदा शब बरात में थिए थी ऐं इहो
तसलसल हलंदो रहे थो लैलतुल क़द्र यानी रमदानुल मुबारक जे आख़िरी ॾहे में जेका 21 रात में लैलतुल क़द्र आहे उन ताईं इहो सिलसिलो हलंदो रहे थो। पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन 15 शाबानुल मुअज़्ज़म ॾींहं जो रोज़ो रखंदा हुआ ऐं राति जो क़याम फरमाईंदा हुआ। जॾहिं सवाल थियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां ॾींहं जो रोज़ो रखो था, फरमायूं हिन ॾींहुं अल्लाह ताला जी तरफ़ अमल खया वञनि था, अल्लाह ताला जी बारगाह में पेश कया वञनि था। मां चाहियां थो जॾहिं मुंहिंजो अमल मुंहिंजो आमाल नामो मुंहिंजे ख़ालिक जे आॾो पेश थिए त मां उन वक़्तु उन जी इबादत यानी रोज़े मंझि हुजां। ऐं इन ई राति 15 शाबानुल मुअज़्ज़म शब बारात में जेके ईंदड़ साल वरी शब बारात ताईं गुज़ारे वेंदा, जेके हज कंदा, जंहिंखे को मुश्किल मरहलो पेश ईंदो उहो बि लिखियो वेंदो आहे ऐं लिखी फ़रिश्तनि जे सुपुर्द कयो वेंदो आहे, हवाले कयो वेंदो आहे। साईं जन फरमाइनि था जॾहिं मुंहिंजी अजल आख़िरी वक़्तु लिखियो वञे त उन वक़्तु बि मां पंहिंजे ख़ालिक पंहिंजे मालिक ऐं पंहिंजे पालणहार जी यादि में महव हुजां ताकी अल्लाह ताला खे रहम ऐं करम अची वञे पंहिंजे बाने ते। दोस्तों हिन राति में हूअं त हर राति अल्लाह ताला पंहिंजनि ॿारनि जी बख़्शिश मग़फ़िरत फरमाईंदो आहे, लेकिन मा सबत बिस्सुन्नह में मुहक़्क़िक़ अलल इतलाक़ शेख अब्दुल हक़ मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अहादीस करीमा जी रोशनी में, फरमाइनि था आम राति में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इजलाल राति जे 3 पहर में थींदो आहे आसमान दुनिया ते ऐं अल्लाह ताला जी रहमत पंहिंजनि ॿारनि जे वेझो अची वेंदी आहे ऐं जेको उन आख़िरी पहर में जागे थो उन पंहिंजे पालणहार खे यादि करे थो, अल्लाह ताला उन जा ॾोह माफ़ फरमाए थो ऐं उनखे पंहिंजी महबत ऐं पंहिंजी क़ुर्बत जे लाइ मुंतख़ब फरमाए थो। पर हिन राति में ख़ुसूसियत इहा आहे शब बारात में त हिन राति में सांझी खां वठी मग़रिब खां वठी सिज लहण खां वठी वरी सिज उभरण ताईं पूरी राति अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रहमत आसमान दुनिया जी तरफ़ माइल थिए थी, मुतवजे थिए थी, पंहिंजनि ॿारनि उन जे ॿारनि जी तरफ़ मुतवजे थिए थी ऐं अल्लाह ताला आसमान दुनिया ते इजलाल फरमाए थो। ऐं हिकिड़ी रिवायत में इहे अल्फाज़ आया अल्लाह ताला जी तरफ़ां इहा सदा अचे थी, इहो सॾु अचे थो, आहे को मूंखां बख़्शिश घुरण वारो मां उनखे बख़्शे छॾियां, आहे को मूंखां घुरण वारो मां उनखे पंहिंजे गंज मां झोलियूं भरे छॾियां, आहे को मूंखां शिफ़ा घुरण वारो उनखे मां शिफ़ायाब कयां। अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ अल्लाह ताला जी बारगाह मां अचनि था ऐं जेको बानो उन पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक जी बारगाह में हथड़ा खणी ॻोढ़ा वहाए ऐं पंहिंजनि गुनाहनि ते नादिम थी करे साइल बणिजी उन पंहिंजे मालिक जे साम्हूं पंहिंजा हथड़ा खणे थो ऐं झोलियूं फैलाए थो, अल्लाह ताला उन जे ख़ाली झोलियुनि खे पंहिंजी रहमतुनि सां पंहिंजे बरकतुनि सां मामूर फरमाए थो ऐं भरे छॾे थो। इन मौक़े ते इहो बि ज़रूरु अर्ज़ु कंदो हलां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो बि इरशाद फरमायो अल्लाह ताला जी हिन राति एॾी बख़्शिश एॾी मग़फ़िरत आम आहे बसि जेको घुरे उनखे मिलंदो। केतिरनि ॿारनि खे अल्लाह ताला हिन राति में जहन्नम खां आज़ादु फरमाईंदो आहे, पर कुझु अहिड़ा असां मां आहिनि जेके हिन राति उहे नथा बख़्शिया वञनि। इनखे पॉइंट आउट कयो वियो आहे अहादीस तय्यबात में। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तलिफ़ अहादीस में मुख़्तलिफ़ इहे ॻाल्हियूं बयानु फरमायूं त इन राति में जेको शराब नोशी करण वारो आहे उन जी बख़्शिश कोन्हे, बदकारी करण वारे जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत कोन्हे, जेको बदसलूकी करे थो उन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत कोन्हे, जेको कंहिंसां कीनो रखे थो यानी दिलि में बुग़्ज़ रखे थो उन जी बख़्शिश कोन्हे, को अगरि कंहिंजे मथां जादू करे थो उन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत कोन्हे, जेको पंहिंजे अबे ऐं पंहिंजे अमड़ जी नाफ़रमानी करे थो उन जी बि बख़्शिश ऐं मग़फ़िरत कोन्हे।
दोस्तो, मां इहो सम्झां थो त शायदि ही राति असांखे न सिर्फ़ु इबादत जी तरफ़ माइल करे थी, बल्कि असांखे इंसानियत जी तरफ़ बि माइल करे थी, असांजी अख़लाक़ ऐं असांजे किरदार जी बि तरबियत करे थी। अल्लाह ताला इहो चाहे थो त हिन राति में मुंहिंजा बाना अगरि कंहिं गुनाह में मुलविस आहिनि, कंहिं मनफ़ी अमल में मुलविस आहिनि, कंहिं बुरे अमल में फाथल आहिनि, त फ़ौरन उनखे छॾे पंहिंजे पालणहार जी तरफ़ राग़िब थियनि, मनफ़ी अमल खे छॾे मुस्बत अमल जी तरफ़ राग़िब थियनि, नेगेटिव अमल खे छॾे पॉज़िटिव अमल जी तरफ़ राग़िब थियनि। इन सां इंसान जे किरदार में निखार अचे थो, इंसान बाकिरदार बणिजे थो। अगरि कंहिं इंसान कीनो छॾियो त उन जी ज़ुबान सुठे गुफ़्तार वारी बणिजे थी। अगरि कंहिं शराब नोशी छॾी त हुन पंहिंजे मुआश खे त महफ़ूज़ कयो, पंहिंजे पैसे खे बि महफ़ूज़ कयो, पंहिंजे अक़ुल खे बि महफ़ूज़ कयो, पंहिंजे फ़हम खे बि महफ़ूज़ कयो ऐं पंहिंजे अजर ऐं सवाब खे बि महफ़ूज़ कयो, छो जो हुन शराब नोशी खां तौबह कई आहे ऐं जेको तौबह करे थो उहो अल्लाह ताला जो महबूब बानो बणिजे थो। बदसलूकी न कयो। असांजे मुआशरे में हर इंसान असां मां इन जो शिकार आहे। कॾहिं को पंहिंजे पीउ सां बदसलूकी करे थो, पंहिंजी अम्मा सां बदसलूकी करे थो, पंहिंजनि ॿारनि सां बदसलूकी करे थो, को पंहिंजे घर वारनि सां बदसलूकी करे थो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मां तव्हांखे ताक़ीद कयां थो त औरतुनि ख़वातीन पंहिंजे घर वारनि औरतुनि जे मामले में अल्लाह ताला खां डिॼंदा रहो। असां इन जो को बि लिहाज़ नथा रखूं। पंहिंजी घर वारी जे मथां असां छा, असांजे मुआशरे में कहिड़ो ज़ुल्म थिए थो, छा असां उन जा पूरा हुकूक उन जो लिहाज़ रखूं था, छा उन जी ख़ुशी ऐं ग़मी जो ख़्यालु रखूं था, छा उन जी इज़त ऐं आबरू जो ख़्यालु रखूं था, छा उन खे नंढड़नि नंढड़नि ख़ुशियुनि में शामिलु कयूं था या नथा कयूं। असांजो प्यारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सिर्फ़ु इबादत जी तरफ़ राग़िब करे थो, बल्कि पंहिंजी पूरी उम्मत खे हिन राति में ख़ासि तौर ते पॉज़िटिव किरदार जी तरफ़ बि माइल करे थो, गुनाहनि खे छॾण जी तरफ़ बि माइल करे थो, बा अख़लाक़ ऐं बा किरदार बणिजण जी तरफ़ बि माइल करे थो। ऐं इहा ई इस्लाम जी हिकिड़ी वॾी में वॾी ख़ूबी आहे। असांजो मुआशरो जेसीं ताईं इन बुराइनि में वरतल हूंदो, तेसीं ताईं कंहिं बि क़िस्म जी का तरक़ी नथी थी सघे। अगरि असां हिक ॿिए सां भाउ सां कीनो रखे, बुग़्ज़ रखे, मुनाफ़िक़त रखे, हसद रखे। अच्छा, ॿियो इन में जादू करण वारो या करण वारी अगरि को मर्द आहे या का ख़ातून आहे, जादू करे थो या करे थी, उन जी बि बख़्शिश मग़फ़िरत कोन्हे। असांजे मुआशरे में आम थी चुको आहे। जंहिंसां ठा कोन्हे, जिथे वस नथो हले, हलो बंगाली बाबा ॾे, फलाणे बाबा ॾे। अक्सर त उहो लुटण ऐं फुरण वारा, ऐं अगरि बिलफ़र्ज़ उहो वाक़ई जादूगर निकितो त इंसान इस्लाम खां ॿाहिरि थी थो वञे। असां कॾहिं इहो सोचियो आहे असां कहिड़ो अमल पिया खणूं ऐं कंहिंजे मथां जादू पिया करायूं। जेको जादू कंहिंजे मथां कराए थो, इन राति उन जी बख़्शिश मग़फ़िरत कोन्हे। प्यारा दोस्तो, इन राति में उहो शख़्स बि जेको जुआ खेॾे थो, शर्तूं रखे थो, पंहिंजे माल ते, पंहिंजे दौलत ते महिनत सां, मुशक़त सां पैसो गॾु कयईं ऐं हिकिड़ी शर्त ते सॼी पंहिंजी दौलत हाराए छॾियईं, इस्लाम इन खां मना करे थो। असांजे मुआशरे में इहा जुआ आम आहे। इन जूं सूरतूं मुख़्तलिफ़ आहिनि, हैसियत मुख़्तलिफ़ आहे, शक्ल मुख़्तलिफ़ आहे, लेकिन जुआ ई आहे। उनखे तव्हां गेम जो नालो ॾियो, उनखे तव्हां रांदि जो नालो ॾियो, उनखे तव्हां कहिड़ो बि नालो ॾियो, जुआ रहंदी। जेको क़ता ताल्लुक़ी करे थो, उन जी बि बख़्शिश मग़फ़िरत कोन्हे। मिटनि माइटनि सां अल्लाह जो प्यारो हबीब सोणो मुहम्मद करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इहो चाहे थो, मुंहिंजो उम्मती क़ता ताल्लुक़ बि न करे, सफ़ा अलॻि थलॻि न थी वेहे, बल्कि पंहिंजनि मिटनि माइटनि सां ॻंढियल हुजे, हिकिड़ो राब्तो हुजे, मरबूत मुआशरो हुजे। जॾहिं असां हिक ॿिए सां मरबूत थींदासीं, कनेक्ट थींदासीं, असांखे हिक ॿिए जे ॾुख जी ख़बर पवंदी, असांखे हिक ॿिए जे
ग़मी ऐं ख़ुशी जी ख़बर पवंदी। अगरि को इंसान अलॻि थी सॼी दुनिया मां कटिजी वञी अलॻि रहे थो, इन में को हुन कमाल कोन कयो आहे। कमाल इन में आहे अलाह जे बाननि सां गॾिजी रहो, पंहिंजनि ख़ानदान वारनि सां, दोस्तनि सां, मिटनि माइटनि सां अहिड़ो मज़बूत ताल्लुक़ ऐं रिश्तो रखो, हुननि जे ग़म में बि तव्हां शरीक हुजो, हुननि जे ख़ुशियुनि में बि तव्हां शरीक हुजो। जॾहिं तव्हां ईअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा, गोया तव्हां आख़िरी उमिरि जे हिसे में मुआशरे जे लाइ हिकिड़ी मिसाल बणिजी वेंदा। माण्हू तव्हांजी मिसाल ॾींदा, असांजी मिसाल ॾींदा। असांजी औलाद जी इहा तरबियत थी रही आहे। असांजो बाबो त पंहिंजनि माइटनि सां कॾहिं बि नाराज़ न थींदो हो, इहो औलाद में इहो असरु वेंदो। उहो बि कॾहिं बि पंहिंजनि भाइरनि सां उहो शख़्स नाराज़ न थींदो, पंहिंजनि भेनरुनि सां नाराज़ न थींदो, पंहिंजनि चाचनि ऐं मामनि सां नाराज़ कोन थींदो। ऐं अगरि बिलफ़र्ज़ साम्हूं वारे पासे खां कमी कोताही आहे ऐं जेको अलाह ताला जी रज़ा जे लाइ उनखे मुआफ़ करे थो, त ख़ुदा ताला उन जा ॾोह ऐं गुनाह मुआफ़ फरमाए थो। मुंहिंजा दोस्तो, ही राति असांखे इबादत जी तरफ़ बि माइल करे थी ऐं असांखे सुहिणे अख़लाक़ ऐं सुहिणे किरदार अख़्तियार करण जी तरफ़ बि माइल करे थी। हिकिड़ी हदीस शरीफ़ में आयो त हिन राति जेको क़याम करे थो, ॾींहं जो रोज़ो रखे थो, उन जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त 100 फ़रिश्ता हेठि मोकिले थो। 30 फ़रिश्ता जेके दुआऊं घुरनि था, या अल्लाह साईं मुंहिंजा मौला हिन खे जहन्नम खां आज़ादु कर। 30 फ़रिश्ता दुआ घुरनि था, या अल्लाह साईं हिन खे जन्नत जो मुस्तहिक़ बणा। असांजे लाइ दुआऊं घुरंदा रहनि था ऐं 30 फ़रिश्ता वरी इहा अल्लाह ताला खां दुआ घुरंदा रहनि था, या अल्लाह साईं हिन खे जेके अचानक आफ़तूं मुसीबतूं अचनि थियूं, परेशानियूं अचनि थियूं, इन पंहिंजे बाने खे उन खां महफ़ूज़ फरमा। 90 थी विया ऐं 10 फ़रिश्ता वरी हुन जे लाइ वधीक वेतर दुआऊं घुरंदा रहनि था। केॾी अल्लाह ताला जी रहमत आहे। यानी असां अगरि अल्लाह ताला जी बारगाह जी तरफ़ मुतवजी थियूं, अल्लाह ताला जा नेक फ़रिश्ता जेके गुनाहनि खां मासूम आहिनि, उहे असां ऐं अव्हां जे लाइ अल्लाह ताला जी बारगाह में क़यामत ताईं बख़्शिश ऐं मग़फ़िरत घुरंदा रहनि था। हिते हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई, जेको मुशरिक अल्लाह ताला जी ज़ात सां कंहिंखे शरीक करण वारो, मिलाइण वारो, चाहे इबादत में हुजे, चाहे यानी ज़ात में हुजे, सिफ़ात में हुजे या इबादत में हुजे। शिर्क फ़िल ज़ात, शिर्क फ़िल सिफ़ात ऐं शिर्क फ़िल इबादत। अल्लाह ताला जी ज़ात जहिड़ी ॿी ज़ात कंहिंखे सॾियाई सम्झाई, उहो मुशरिक। अल्लाह ताला जूं जेके सिफ़तूं आहिनि, अहिड़ी ई सिफ़त उन ई शान वारी कंहिं ॿी मख़लूक़ में साबित कयाई या उन ते ईमान आंदई, त बि मुशरिक। जहिड़ी अल्लाह ताला जी इबादत कई वञे थी, अहिड़ी इबादत अगरि कंहिं ॿी मख़लूक़ जी कयाई, उहो बि मुशरिक थी वेंदो। ऐं मुशरिक जी बि हिन राति का माफ़ी कोन्हे, उनखे का छूट कोन्हे, उन जी तरफ़ अल्लाह ताला जी रहमत उन तरफ़ माइल कोन थींदी। हा, अगरि शराब पीअण वारो, बदसलूकी करण वारो, बदकारी करण वारो, क़ता ताल्लुकी करण वारो, शिरक करण वारो, जादू करण वारो, अगरि इन राति अल्लाह ताला खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठनि ऐं अल्लाह ताला सां वाइदो कनि, पाक परवरदिगार अॼु असां तुंहिंजी बारगाह में तोसां वाइदो कयूं था, अॻिते असां इहे कम कोन कंदासीं। उन्हनि खे पेशमानी थी ऐं पको पह कयऊं त आइंदा असां इहे कम कोन कंदासीं। अल्लाह ताला उन्हनि जा उहे सभई गुनाह बि माफ़ फरमाए थो ऐं उन्हनि खे हिन राति शबे बरात जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत में शामिल बि फरमाए थो, इन जे रहमतुनि सां बि नवाज़े थो ऐं इन जे सभिनी बरकतुनि सां बि उनखे अल्लाह ताला नवाज़े थो। हिन राति में इंसान न सिर्फ़ नफ़िल जी तरफ़ ज़ोर रखे, बल्कि हिन राति में जेके असांजूं फ़र्ज़ नमाज़ूं क़ज़ा थियल आहिनि, पहिरीं असां उन्हनि जो हिसाब लॻायूं। नफ़िलनि जी जॻह ते असां अगरि फ़र्ज़ नमाज़ूं अदा कयूं, असांखे असांजो फ़र्ज़ बि अदा थींदो ऐं नफ़िलनि जो सवाबु अल्लाह ताला असांखे ईअं ई नियत जे
तरीक़े सां अता फ़रमाए छॾींदो। क़ुरान मजीद जी तिलावत, सूरह यासीन जी तिलावत ख़ासि तौर ते मग़रिब खां पोइ, नफ़िल 12 रकात नफ़िल मग़रिब जी नमाज़ खां पोइ अक्सर तौर ते दोस्त एहतिमाम कंदा आहिनि, सलात नमाज़ तस्बीह पढ़ंदा आहिनि, सलात तस्बीह पढ़ंदा आहिनि। उनजो वॾो सवाबु आहे अल्लाह ताला जी बारगाह में। जेको पढ़े थो अल्लाह ताला सभिनी फ़रिश्तनि जेतिरो सवाबु उन नमाज़ तस्बीह पढ़ण वारे जे नामे आमाल में अता फ़रमाए थो ऐं उनखे इन शर्फ़ सां मुशर्रफ़ फ़रमाए थो। ऐं सुबुह फजर जेसीं ताईं सिज न उभिरे तेसीं ताईं अल्लाह ताला जी बारगाह मां इहा सदा हलंदी रहे थी, हल मिम मुस्तग़फ़िरिन, आहे कोई बख़्शिश घुरण वारो मां उनखे बख़्शे छॾियां, आहे को मूंखां घुरण वारो मां हुनखे पंहिंजे रहमत ऐं पंहिंजे गंज सां हुनजी झोलियुनि खे भरे छॾियां। दोस्ताने गिरामी क़द्र, न सिर्फ़ इन ॾींहं जो रोज़ो बल्कि इन सां गॾोगॾु सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी इहा बि तरबियत गोया के कई 15 शाबान खां, शाबानुल मुअज़्ज़म खां, जॾहिं असां नमाज़ुनि जी आदत पाण में विझंदासीं, रोज़े रखण जी आदत विझंदासीं, त जॾहिं रमज़ानुल मुबारक ईंदो त रमज़ानुल मुबारक जो रोज़ो असांखे अजीब न लॻंदो, असांखे परेशान न कंदो। अक्सर दोस्त चवनि था साईं असांखे ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, असांखे प्रॉब्लम आहे, असां नथा रखे सघूं। हिन महीने में हू प्रैक्टिस कनि, हिन महीने में नफ़ली रोज़ो रखनि। अगरि नफ़ली रोज़ो अगरि ख़ुदा न ख़ास्ता उनखे को मसइलो पेश अची बि वियो ऐं टुटी बि वियो त नफ़ली रोज़ो आहे, गुनाह उनखे उहो कोन मिलंदो जेको फ़र्ज़ रोज़े में मिलंदो। उनखे पंहिंजे जिस्म जी क़ुव्वत मुदाफ़ियत जी ख़बर पइजी वेंदी ऐं आहिस्ता आहिस्ता रमज़ानुल मुबारक ताईं बिल्कुलु सेट थी वेंदो ऐं रमज़ानुल मुबारक जा पूरा रोज़ा रखी छॾींदो। असांजा कुझु दोस्त चवंदा आहिनि साईं रमज़ानुल मुबारक शुरू थींदो, असां पको कयो आहे रमज़ान पहिरीं रमज़ान खां असां नमाज़ शुरू कंदासीं। मुंहिंजा अदा, मुंहिंजी भेण, मुंहिंजा पुट, सिर्फ़ु रमज़ानुल मुबारक खां छो, रमज़ानुल मुबारक खां पहिरीं असां पाण में आदत विझूं, 5 वक़्त बाजमात मस्जिद में वञी नमाज़ पढ़ण जी कोशिशि कयूं। जेको जमात जी पाबंदी करे थो अल्लाह ताला उनजी नमाज़ुनि खे महफ़ूज़ फ़रमाए थो। ऐं जॾहिं शाबान में ई असांखे नमाज़ुनि जी पाबंदी नसीब थी वई त रमज़ानुल मुबारक ताईं असांखे नमाज़ जी मुकमल आदत असां में अची वेंदी ऐं असांखे अल्लाह ताला नमाज़ुनि जी लिस्ट में, फ़हिरिस्त में दाख़िल फ़रमाए छॾींदो। इन करे शाबानुल मुअज़्ज़म जी जेका इबादत आहे उहा तमामु घणी अहमियत जी हामिल आहे। असांखे रमज़ानुल मुबारक जे रहमतुनि सां बि आरास्ता करे थी, रमज़ानुल मुबारक जे आमाल जी तरफ़ तरग़ीब बि ॾिए थी ऐं रमज़ानुल मुबारक जे अंदरि जेके आमाल आहिनि तरावीह जी सूरत में, नमाज़ुनि जी सूरत में, रोज़े जी सूरत में, उन्हनि में असांखे इस्तिक़ामत जे लाइ बि असांखे फ़ाइदो ॾिए थी। असां हिन महीने में वधि अल्लाह ताला जी तरफ़, उन जी रहमत जी तरफ़ माइल थियूं, पंहिंजे अख़लाक़ खे, पंहिंजे किरदार खे, पंहिंजी गुफ़्तार खे सुठो बणायूं ऐं बजाए कंहिंजे मथां हथ खणण जे, आङुरियूं खणण जे, आङुर खणण जे, पंहिंजी ज़ात ॾे निहारियूं ऐं पंहिंजी इस्लाह जी कोशिशि कयूं ऐं हक़ ऐं सच जो रस्तो वठूं। अल्लाह ताला हिन दुनिया में ऐं आख़िरत में असांजो हामी ऐं नासिर रहंदो ऐं उन जी रहमत असांजे शामिल हाल रहंदी। हिन सुहिणे प्रोग्राम सां गॾु अल्लाह ताला असां सभिनी खे दुआ आहे त हिन मुबारक राति में पंहिंजी रहमतुनि ऐं बरकतुनि सां सरफराज़ फ़रमाए ऐं असांजे गुनाहनि खे हतमी तौर ते मुआफ़ फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।